पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा में चूंडू मुलतवी करण खिलाफ पाकिस्तान तहरीक इंसाफ जे सुप्रीम कोर्ट में दरख्वास्त दाख़िल करण जे केस में हुकूमती इतिहाद धुर बणजण जो फ़ैसिलो करे वरितो। मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी जमीयत उलमा इस्लाम अॼु धुर बणजण जी दरख्वास्त दाख़िल कंदियूं। हुकूमती इतिहाद जूं 3 वॾियूं सियासी पार्टियूं पंहिंजो मौक़िफ़ अदालत में पेश कंदियूं। पाकिस्तान तहरीक इंसाफ की दरख्वास्त ते चीफ जस्टिस पाकिस्तान उमर अता बंदियाल की सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच अॼु ॿीहर ॿुधणी कंदो। बेंच में जस्टिस एजाज़ुल हसन, जस्टिस मुनीब अख्तर, जस्टिस अमीनुद्दीन ऐं जस्टिस जमाल ख़ान मंदोखेल शामिल आहिनि। होॾां कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त इलेक्शन कमीशन कंहिं फ़ैसिले जो पाबंद नाहे हूंदो। सुप्रीम कोर्ट पहुचण ते ॻाल्हियूं कंदे हुन चयो त उन ई ॾींहुं चई छॾियो हो त फ़ैसिलो 4/3 जो आहे। इलेक्शन कमीशन आर्टिकल 218 जे तहत पंहिंजी ड्यूटी करे रहियो हो। इलेक्शन कमीशन कंहिं फ़ैसिले जो पाबंद नाहे हूंदो। हुन चयो त इलेक्शन कमीशन खे कानूनी मशवरो ॾियणु मुंहिंजो कमु नाहे। होॾां नए अटॉर्नी जनरल मंसूर उस्मान एवान उहिदे जो चार्ज संभाले वरितो आहे। जंहिंखां पोइ इहो बि सुप्रीम कोर्ट पहुची वियो, जिते हुन हिकु सवाल जो जवाबु ॾींदे ॿुधायो त चूंडनि बाबति केस में अदालत में पेश थींदुसि।